शहर में सियारे जी थधी हवा से गॾु शहर के मच्छी मार्केट में नए जान अची वही है। हर सुबह मार्केट में मुख्तलिफ़ किस्म की ताज़ी मच्छी से अड़ी तरह सजी वजे थी जो ॾिसंदड़ पाण के समुंड के किनारे बीठल महसूस कन था। थधी मौसम में मच्छी जो इस्तेमाल न सिर्फ जायके में लाजवाब होंदो आहे पर सेहत लाइ भी इंतहाई फ़ायदेमंद समझो वञे थो, छो तो मच्छी जिस्म के ताकत, गर्मी और तवानाई फराम करे थी। मार्केट में डंबरो, मोराखी, थेली, गिरास, गुलफाम, पापलेट, मली, चाल और सिंगारी जड़े मशहूर और वणंदड़ किस्म की मच्छियों वगड़े वक़्तार में मौजूद आहिनि। हर किस्म की मच्छी पंहिंजी अलग जायके अहमियत रखे थी, जै सबब खरीदार पंहिंजे पसंद मुताबिक मच्छी खरीद कंदे नजर अचन था। शहरनि जो चवण है तो सियारे में ताज़ी मच्छी खाण से न सिर्फ जिस्म मजबूत थे तो पर सर्दी जो असर भी तमाम घट महसूस थे तो। घट में घट हफ्ते में 2 दफ़ा मच्छी खाइजे। मच्छी जा घना तमाम घना फ़ायदा आहिनि। सियारे को मच्छी दिफ़ा भी कंदी आहे सीए जो। मच्छी में कुदरती अल्लाह ताला एकड़ो नेमत रखी है। मच्छी की नेमत आ सियारे में जरूर घट में घट हफ्ते में 2 चक्कर 3 चक्कर मच्छी खाए। असां भी मच्छी खरीद करण आया आहियूं। लेकिन माशाल्लाह इन टाइम सियारे जी मौसम आ, मच्छी जी मौसम आ, मच्छी में विटामिन आ, दोनों हिसाब आया हूं खरीद करण हितां तो माशाल्लाह बस सियारे जी मौसम में हफ्ते में 2-3 चक्कर माना लाजमी आ मच्छी खाइण। खरीदार तो हर किस्म जा हुंदा आहिनि पर मच्छी जेको आहे मच्छी जा किस्म एतिरा आहिनि। डंबरो आ, थेली आ, मोराखी आ, गिरास आ, गुलफाम आ, सिल्वर आ, पलो आ, पापलेट आ, इन खां अलावा नंढी मच्छी भी थींदी आ जेका उनजो अलग रेट आ। मली छाल भी आहे, सिंगारी भी आहे। सिंगारी जो तो वरी अलग रेट थींदो आ, जेको आहे उनजो डिमांड ही पंहिंजो आ। मली जो भी डिमांड पंहिंजो आ। शाकर आ, उनमें जेको आहे फूल वारो शाकर हूंदो आ, उनजो भी अलग रेट आ। सही आहे न। बाक़ी अञा अलाए केतिरियूं मच्छियूं असां केतिरनि जा नाला वठी केतिरनि जा मच्छी जा क़िस्म 30,000 क़िस्म आहिनि टोटल। सियारे में मच्छी जो ख़रीदारी में इन करे इजाफ़ो थींदो आहे। मच्छी बीमारी को बहितरीन शइ आहे। थधि असां वटि घणी हूंदी आहे, इन जे करे ताज़ी मच्छी ठुल शहर में मिले थी ऐं बीमारी को बचाव लाइ मुर्गी को बहितरीन आहे। डॉक्टर भी ॾसींदा आहे मच्छी खाओ, मच्छी में विटामिन हूंदी आहे, शुगर वारे खे भी फ़ाइदो ॾींदी आहे। मच्छी बहितरीन शइ आहे। हर शइ को मच्छी में ग़िज़ा में विटामिन ताक़त वधीक। कैमरामैन अशरफ अली भट्टी सां गॾु यासिर कंडरानी, दैट टीवी ठुल।